दोस्तों साथियों जीअं सिंध पाण ॼाणूं था त पाकिस्तान जे वजूद जी तारीख़ सिंध जे लाइ मसइलनि मुसीबतनि ऐं मुश्किलनि जी कहाणी आहे। या ईअं चइजे त पाकिस्तान में सिंध मसलस्तान बणियल आहे। ॻणिया नथा सघजनि, रोज़ानो नवां मसइला पैदा था थियनि, पर के वरी उन्हनि में वधीक संगीन मसइला आहिनि। उन्हनि संगीन मसइलनि मंझां हिकिड़ो धारी आबादकारीअ जो मसइलो आहे, जंहिं ते घटि में घटि गुज़िरियल 50 सालनि खां सिंध में एहतिजाज थींदा पिया अचनि। जॾहिं शिमला मुआहदे नतीजे में बिहारियुनि खे आणण जे लाइ हिते ऐलान थिया, तॾहिं खां बाक़ाइदा इहा जिदोजहद शुरू थी आहे, जेका अॼु ॾींहं ताईं हले थी। ऐं मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ नालनि ऐं नारनि में धारियुनि माण्हुनि जी आबादकारी सिंध में जारी रहंदी पई अचे। ऐं हाणे इहो धारी आबादकारी हिकिड़े मसइले खां वधीक असांजे लाइ हिकिड़े ज़िंदगी मौत जी ॻाल्हि बणिजी वई आहे। सिंधियुनि जे लाइ बहसियत क़ौम जे हिकिड़ो वजूदी मसइलो बणिजी वियो आहे। चइजे त मसइलनि जी माउ बणिजी वई आहे, जेका ॿियनि केतिरनि मसइलनि खे जनमु थी ॾिए, जंहिंमां सभिनी मां वधीक ख़तरनाक सिंधी माण्हुनि जे पंहिंजे वतन ते अक़लियत में तब्दील थियण जो ख़दशो आहे। ऐं हाणे इन में शिदत तॾहिं आई आहे जॾहिं अफ़गानिस्तान में हुकूमती तब्दीलियूं आयूं आहिनि ऐं इम्कान पैदा थियो आहे, बल्कि हक़ीक़तनि शुरूआत थी वई आहे त उतां माण्हू वॾे तइदाद में हेॾे लॾ पलाण करणु लॻा आहिनि। ऐं सिंधीअ में चवणी आहे त नांग जो डंगियो नोड़ीअ खां बि ॾिजे। हिकिड़ा माण्हू चवनि था त घणा न ईंदा अफ़गानी, पर जेकी कुझु माज़ीअ में थियो अफ़गानिस्तान में, जॾहिं खां सोवियत यूनियन जूं फ़ौजूं आयूं ऐं उते हिकिड़ो झगड़ो शुरू थियो, उनखे 40 साल थिया आहिनि, तॾहिं खां वठी पाकिस्तान में वॾे पैमाने ते अफ़गानी पनाहगीर आया आहिनि ऐं उन्हनि जो तमामु वॾो हिसो सिंध में अचे थो। ऐं उन मां वरी वॾो हिसो सिंध जे गादीअ शहर कराचीअ में ईंदो रहियो आहे। इन करे हाणे बि इहो ई ख़दशो पैदा थियो आहे त इहे जेके माण्हू हेॾां ईंदा ऐं माण्हुनि जे अचण जे ख़दशे जो अंदाज़ो इन मां लॻाइजे त जेसि ताईं छॾणु पिया चाहिनि। हाणे जॾहिं उहो बंदि थियो आहे त माण्हुनि सॼी रश हिन पासे ॾे रखी आहे। ख़ुश्कीअ जे रस्ते ते वीडियो ज़रिए सॼी दुनिया ॾिसे थी पई ऐं उन्हनि जी आख़िरी मंज़िल कराची हूंदी आहे, छाकाणि त इन में इन मुल्क जे हुक्मराननि जा बि मफ़ाद हूंदा आहिनि, उहे बि हिन खे हथी ॾींदा आहिनि। ऐं मसइले जी शिदत जी दोस्तो जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त अॼुकल्ह असां हिकिड़ो टर्म इस्तेमालु कयूं था, सिंध फ़लस्तीन जे रस्ते ॾे वञे थी पई। हक़ीक़त इहा आहे त इहो इस्तिलाह पहिरियों दफ़ो मूं ई इस्तेमालु कयो जॾहिं 2014 में मूं मज़मून लिखियो सिंध फ़लस्तीन जे रस्ते ते। पर हक़ीक़त इहा आहे त उन वक़्तु मूंखे बि इहो अंदाज़ो न हुयो त ईअं एतिरी तेज़ीअ सां सिंध इन फ़लस्तीन वारे रस्ते ते सफ़र कंदी, जेको गुज़िरियल 7 सालनि असांजे साम्हूं सूरत हाल आंदी आहे। ऐं जॾहिं फ़लस्तीन जी असां मिसाल था ॾियूं त उनजी कहाणी खणण जी ज़रूरत न आहे। दोस्तो साथियो, तव्हां सभु असां ॾिसूं था त उते छा पियो थिए। हाणे असांखे ॾिसणो आहे त इन जा बुनियादी वॾा रीज़न कहिड़ा आहिनि, उन जा सोर्सिस ज़रिया कहिड़ा आहिनि, बुनियाद कहिड़ा आहिनि जिन ते थिए थी पई। ऐं पोइ जॾहिं असांजे वजूद खे ख़तरो इन मसइले लाइक़ु कयो आहे त पोइ असांखे बि उनखे एॾी संजीदगीअ सां मसइले खे वठिणो पवंदो, उनजे ख़िलाफ़ु पंहिंजी जिदोजहद खे मुनज़म करिणो पवंदो। त हिकिड़ो मज़हब जे नाले ते माण्हू हिते अचनि था, उहो पहिरें ॾींहं खां आहे। जॾहिं पाकिस्तान ठहियो चयो वियो त हे मुस्लमाननि जो मुल्क आहे, तंहिंजे करे मुस्लमान अचनि। ऐं पोइ उन में रियासत ऐं मज़हबी धुरियूं
जिथे बि झगड़ो थिए, कश्मीर हुजे, अफ़गानिस्तान हुजे, बोस्निया ताईं, यूरोप हुजे या बर्मा हुजे, बांग्लादेश, जिथे बि थिए चवनि त मुस्लमान हेॾे अचनि। हाणे उन जे लाइ असांखे, जीअं मूं चयो त ओॾी संजीदगीअ सां उनखे खणणो पवंदो त असांखे हाणे इहा ॻाल्हि वॾे वाक चवणी पवंदी त सिंध मुस्लमाननि जो मुल्क न आहे, सिंध सिंधियुनि जो वतन आहे। पोइ सिंधी कहिड़े मज़हब जा, हिंदू बि आहिनि, मुस्लमान बि आहिनि, क्रिश्चन्स बि आहिनि, ॿियनि मज़हबनि जा आहिनि, शिया आहिनि, सुनी आहिनि, पर सिंध सिंधियुनि जो वतन आहे। ऐं उते सिंधी माण्हुनि खे ई हिते हक़ हुकुमरानी हमेशह रहणो आहे। हिते उहे माण्हू उन्हनि शर्तनि ते अची सघनि था जेके सिंधी माण्हू तइ कनि, जीअं सॼी दुनिया में थिए पियो। इहा शइ असांखे हाणे वॾे वाक चवणी पवंदी। जेसि ताईं इहा ॻाल्हि हलंदी त मुस्लमाननि जे लाइ ठहियलु मुल्क आहे, त माना सॼी दुनिया जा मुस्लमान अचनि, ऐं पोइ हिकिड़े पासे दुनिया जा मुस्लमान अचनि था, ॿिए तरफ़ हिते रहंदड़ सिंधी जेके सदियुनि खां रहनि था पर उहे मुस्लमान न आहिनि, त उन्हनि खे कढियो थो वञे। हिकिड़ो इहो। ॿियो जेको उन में वेझड़ाईअ में वाधारो थियो आहे, हिकिड़ो त तरक़ीअ जे नाले ते तरक़ी थी थिए। जीअं हिते स्कीमूं पियूं ठहनि, बहिराटान पियो ठहे, DHA पई ठहे, ज़ुल्फ़िकारबाद पियो ठहे, ऐं थरकोल प्रोजेक्ट पियो ठहे। मूंखे घणी तफ़सील में वञण जी ज़रूरत न आहे, तव्हां असां सभई उनखां वाक़ुफ़ु आहियूं त इहे सभु स्कीमूं जीअं शुरू थियूं आहिनि तीअं धारियनि माण्हुनि जी आबादकारी वॾे पैमाने ते सिंध में शुरू थी आहे। ऐं सिंध जूं ज़मीनूं भुॻड़नि मुठ ते उन्हनि माण्हुनि खे ॾिनियूं पियूं आहिनि, जंहिंमें बि रियासत जो हथु आहे। थर खे तरक़ी थी थिए, थर जे माण्हुनि खे बेदख़ल कयो थो वञे पियो। कराचीअ जे ॿाहिरां शहर था ठहनि, सिंधी माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। ऐं टियों जवाब जेको ॾिनो वञे थो पियो, हाणे जेको वेझड़ाईअ में वाधारो थियो आहे धारी आबादकारीअ जे लाइ, उहो आहे त ग़ुर्बत जो। त ग़रीब माण्हू जेके आहिनि उहे वीचारा अचनि था पंहिंजे मुल्क में, उन्हनि खे वसीला न आहिनि, उन्हनि जी जंग थी थिए पंहिंजे मुल्क में, ज़िलज़िला था अचनि, पोइ वीचारा उहे अचनि था। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इन बुनियाद ते धारियनि माण्हुनि जी आबादकारीअ जी हिमायत करण में के अहिड़ा बि हल्का उहे बि दोस्त आहिनि जेके माज़ीअ में असांजा साथी हमदर्द रहिया आहिनि त सिंध में धारी आबादकारी न थियणु खपे, धारी आबादकारी खां सिंध खे ख़तरो आहे, उहे बि उन जी हिमायत था कनि इन बुनियाद ते ग़रीब माण्हू अचनि। ऐं इहो सभिनी खां वधीक ख़तरनाक मसइलो आहे, छाकाणि त ग़रीब माण्हू जेको हूंदो आहे उहो ई लॾ पलाण कंदो आहे। फ़लस्तीन जी असां ॻाल्हि कयूं था त उते के अमेरिका जा अरबपति यहूदी जेके आहिनि, जिन जे पैसे सां इज़राइल ठहियो, उहे कोन आया आहिनि, न को उहे अचनि था पिया, पर जेके यूरोप जा, रूस जा, अफ्रीका जा, उतां जा जेके उन समाज में ॾुतड़ियल माण्हू आहिनि उहे ई था अचनि। छाकाणि त उन्हनि खे हिते इज़राइल में वधीक सहूलियत थी मिले, वधीक उन्हनि खे हक़ था मिलनि। मक़ामी जेके धरती धणी आहिनि फ़लस्तीन, उन्हनि जा हक़ खसे उन्हनि खे ॾिना था वञनि, उहे सॼी दुनिया खां उते अचनि था। ऐं उहे ई जेके ग़रीब ॾुतड़ियल मिसकीन मारियल आया हुआ, उहे अॼु फ़लस्तीननि सां इहो हशर पिया कनि। तंहिंजे करे हिते सिंध में सिंध सिंधियुनि जी आहे, ग़रीब आहिनि, पंहिंजे मुल्क में रहनि, उते ॾाढ जे ख़िलाफ़ु जिदोजहद कनि। ऐं जेके माण्हू इंसानियत जे नाले में इहे ॻाल्हियूं था कनि ऐं सिंधियुनि खे इंसानियत जा सबक़ था ॾियनि, मां उन्हनि खे चवंदुसि त सिंधियुनि खे तव्हांजे इंसानियत जे सबक़नि ॾियण जी ज़रूरत न आहे। सवें साल, हज़ारें साल खां सिंधियुनि जे इंसानियत दोस्त किरदार जी तारीख़ गवाह आहे। दुनिया तस्लीम करे थी त सिंधी इंसान दोस्त, जमहूरियत पसंदि, रवादार आहिनि। तव्हांजे सर्टिफिकेट जी ज़रूरत न आहे उन जे ते। तव्हां इहे शयूं पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में जिते रहो था उते इन्हनि जे लाइ जिदोजहद कयो, त पोइ तव्हांजी इंसान दोस्ती ज़ाहिर थींदी। ॿिए जे घर ते चूचड़ी रखी ऐं पोइ दंबा हणणु, इहा इंसान दोस्ती कोन्हे का। ऐं उहे ग़रीब माण्हू या
मां इहो थो चवां, जेके माण्हू हिते चवनि था त ग़रीब माण्हुनि खे सिंध में अचणु ॾिनो, आबाद करणु ॾिनो वञे उन जे ते, उहे छा इहा ज़िमेवारी गारंटी ॾींदा, इहे ज़िमेवारी खणंदा त उहे ग़रीब माण्हू हिते जे माण्हुनि जे हक़नि खसण वारनि क़ुवतुनि जो साथ न ॾींदा, हिते दहशतगर्दीअ में मुलविस न थींदा, हिते क़त्ल गारतगरीअ में मुलविस न थींदा, इहा गारंटी हू खणंदा। गुज़िरियल 30 सालनि खां हिते जेका दहशतगर्दी थिए पई, नस्ली लिसानी झेड़ा थियनि पिया, इन्हनि में उहे ई ग़रीब माण्हू आयल आहिनि जिन जे लाइ सुप्रीम कोर्ट बि चई चुकी आहे त कराचीअ में जेकी कुझु गोड़ गमसान क़त्ल गारतगरी थिए थी पई, उन में वॾो तइदादु उन्हनि माण्हुनि जो आहे जेके ॿिए हंधनि तां आया आहिनि ऐं जिन जी ख़बर कोन्हे। शयुनि ते असांखे बिल्कुलु साफ़ मौक़ो वठिणो पवंदो। असांखे न कंहिंजे मुस्लमान हुजण जे सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे, न इंसान दोस्त हुजण जे कंहिंजे सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे। मज़हबी मामले ते काफ़ी हद तोणी सिंधी माण्हू सेक्युलर आहिनि, असां उन ॻाल्हि ते स्टैंड वरितो बा माज़ीअ में, पर हीअ जेका नई मुसीबत थिए थी त ग़रीब आहिनि, तंहिंजे करे उहे माण्हू अचनि ऐं सिंध जे शहरनि ते। सिंध में ग़रीब न आहिनि छा? जे ग़रीब सिंध जे ग़रीबनि जो, ॿाहिराड़ीअ जे माण्हुनि जो पहिरियों हक़ु आहे न सिंध जे शहरनि ते, पंहिंजे गादीअ जे शहर ते पहिरियों उन्हनि जो हक़ु आहे। सॼी दुनिया में तरक़ी ईअं थी आहे त ॿाहिराड़ी खां शहर ॾे माण्हू आया आहिनि। जॾहिं ॿाहिरियां माण्हू अचनि था शहरनि ते कब्ज़ो कनि था, सिंधी माण्हुनि जे शहरनि ॾे अचण जा रस्ता बंदि था थियनि। तंहिंजे करे मां इहा गुज़ारिश कंदुसि त हाणे जॾहिं असां चऊं था त फ़लस्तीन जहिड़ी हालति सिंध जी कई थी वञे पई, त पोइ असांखे ॾिसणु घुरिजे त फ़लस्तीन ते कीअं कब्ज़ो थियो आहे ऐं फ़लस्तीन जी जिदोजहद कीअं पई थिए। असांखे बि हिन खे हाणे हिकिड़े रोज़मरह जे मसइले वांगुरु न, पर हिकिड़े बहसत क़ौम जे पंहिंजे बका जे खे हिकिड़े चैलेंज तौरु खणी असांखे उनखे मुंहुं ॾियणो पवंदो। तव्हांजी महिरबानी।